इरशाद फरमाई जन्नत में दाख़िल थियण जे लाइ तव्हांजे मथां आज़माइश इम्तिहान ईंदो। इन हालतुनि मां तव्हांखे गुज़रणो पवंदो। तव्हांजो इंसानु तंग थी थो वञे आज़माइश जे अंदरि, दुआउनि जे पुठियां दुआऊं घुरे थो, दुआउनि जे पुठियां दुआऊं घुरे थो त मौला मूंखे हिन मुसीबतुनि खां, तकलीफ़ुनि खां, बीमारियुनि खां निजात अता फरमा। पर इन मौक़े ते बाने खे सब्र करिणो आहे, अलाह जी रज़ा जे मथां राज़ी रहणो आहे, छो जो सब्र जे वास्ते बि अजुर आहे। मालिक साईं आख़िरी हिस्से में इरशाद फरमाए त अला इन नसरुल्लाह करीब, अलाह जी मदद जेका सो परे न आहे, अलाह जी मदद बिल्कुलु क़रीब आहे। माण्हू जॾहिं रब जे तरफ़ ॾे रुजू करे थो, मालिक साईं उनजे मथां लाज़िमन महिरबानी फरमाए थो। हिन आयत मुबारक जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे त यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून, उहे तोखां पुछनि था त छा ख़र्च कनि, कहिड़ी शइ ख़र्च कनि ऐं कहिड़ी जाइ ते ख़र्च कनि। हिन अलाह जी राह में ख़र्च करण जे वास्ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबनि जो पुछणु, इन मां इहो ई सबक़ मिले थो पियो त को बि फ़ेल नेकीअ जो कजे त उलमा इकराम खां पुछा कजे त कीअं मां ख़र्च कयां, कहिड़ी जाइ ते ख़र्च कयां। जेकॾहिं सही जॻह ते ख़र्च थींदो न, सही जॻह ते, त उहो अलाह ताला जी बारगाह में क़बूल थींदो आहे। कंहिं जॻह ते न बि ॾियणो पवंदो आहे, किथे शरई लिहाज़ सां ख़ैर हर जॻह ते न हूंदो आहे, किथे मन बि थियल आहे त कहिड़ी जॻह ते ॾिबो त उन जॻह ते अदा थींदो। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि अर्ज़ु कयो त सुहिणा हबीब छा ख़र्च कयूं असां, यानी मतिलबु त कहिड़ी शइ ख़र्च कयूं जेका अलाह जी राह में क़बूल पवंदी ऐं कहिड़ी जाइ ते ख़र्च कयूं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए कुल मां अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन, तूं फरमाए त जेको बि तव्हां भलाई मां ख़र्च कयो था, सुठी शइ मां ख़र्च कयो था त फलिल वालिदैन, वास्ते पीउ माउ जे लाइ, वल अक़रबीन ऐं माइटनि जे लाइ, वल यतामा ऐं यतीमनि जे लाइ, वल मसाकीन ऐं मिसकीननि जे लाइ, वबन सबील ऐं मुसाफ़िरनि जे लाइ। त हिन ख़ैर मां मुराद जेको वालिदैन जे वास्ते जो कयो थो वञे त इन मां मुराद आहे नफ़ली ख़ैरात, हिते वाजिबी ख़ैरात न आहे, छो जो पीउ माउ खे ज़कात ॾियणु जाइज़ न आहे। न वरी सदके जो माल जो सदको कढे त पीउ माउ खे ॾे, उहो ग़ैर खे ॾींदो। त माना हिन मां मुराद आहे नफ़ली ख़ैरात। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक जे अंदरि 5 मसारिफ़ बयानु फरमाया, जंहिं जॻह ते ख़र्च कबो उहे 5 जायूं आहिनि, वालिदैन, मिट माइट अज़ीज़ क़रीब, यतीम, मिसकीन ऐं मुसाफ़िर। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वालिदैन खे मुक़दम रखिया आहिनि, अॻे पीउ माउ खे रखिया आहिनि। पर त कुल मां अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन फलिल वालिदैन, जेका बि तव्हां भलाई करणु चाहियो था, नेकी करणु चाहियो था, ख़ैर करणु चाहियो था, त सभ खां पहिरियों तव्हांजो पीउ माउ आहे। यानी हिकिड़ो माण्हू पीउ माउ उनजा तंग दस्त हुजनि, पीउ माउ उनजा हाजतमंद हुजनि ऐं हीअ वटि मस्जिदूं ठाराईंदो, हीअ वटि मजलिसनि में ख़ैर ॾींदो, हीअ वटि ख़ैर ख़ैरातूं कंदो वटे, त अलाह ताला जी बारगाह जे अंदरि इन जूं ख़ैरातूं क़बूल कोन्हनि। छो जो वधीक हक़ु अबे ई अमड़ जो आहे, या अबो अमड़ जॾहिं मोहताज थी तुंहिंजे साम्हूं अचनि त तुंहिंजे माल जे अंदरि तुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे त उनजी हाजत खे पूरो कर, उनजी ज़रूरत खे। हालांकि पीउ जेको आहे सो सॼी मॼी जो मालिक आहे, औलाद जेतिरी बि कमाए, जेको बि माल गॾु करे न, पीउ बग़ैर इजाज़त जे खणी उन माल मां जेकॾहिं ख़र्च करे थो त ख़ुदा वटि उनजी पुछा न थींदी उन खां, छो जो अबो उनजो बि मालिक आहे ऐं उनजे माल जो बि मालिक आहे। अमड़ जे लाइ बि इहो ई हुकुम आहे। जेकॾहिं भाउ खणे थो, सोट मासात खणंदो त हिसाबु आहे, भाउ खईं भेण खईं त बि हिसाबु आहे, बाबा तूं माल मुंहिंजो खयो आहे मूंखे मोटाए ॾे, पर पीउ खां मोटाए बि नथो वठे। यानी अबे अमड़ जो हक़ु जेको आहे सो एॾो आहे, तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जॾहिं बानो अलाह जे तरफ़ ॾे ख़ैर करण जो इरादो फरमाए थो, ख़ैर मां मुराद सभु शइ अची वई, ख़ैर जे अंदरि माल बि अची वियो, ख़ैरात बि अची वई, ख़ैर जे अंदरि ॻाल्हाइणु भलो ॻाल्हाइण बि अची वियो, ख़ैर जे अंदरि अहसान करणु, सुठो पेश अचणु, ख़ुशि अख़लाक़ी सभु ख़ैर में दाख़िल आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं तूं ख़ैर करण जो इरादो करी थो पियो, यानी भलाई करण जो इरादो करी थो पियो, त वधि में वधि हक़दार तुंहिंजी भलाई जो तुंहिंजी अमड़ ऐं तुंहिंजी माउ, तुंहिंजो अबो आहे। यानी तूं हुन सां चङाई कर, जे माल पैसो न थी त पछाड़ी सुठो ॻाल्हाए त सही, सुहिणो ॻाल्हाइण सां, प्यारो ॻाल्हाए, अदब सां ॻाल्हाए, नरमी सां ॻाल्हाए, सख़्ती सां हुन सां न ॻाल्हाइणो आहे।
नरमी सां जॾहिं तो सां कलाम कंदे इहो बि ख़ैर में दाख़िल आहे। उनखां पोइ अलाह ताला जी रात बाबरकात वल अक़रबीन, ज़कात जे माल में ऐं ख़ैर जे माल जे अंदरि माइट जेको आहे सो वधीक हक़दार आहे। छो जो माइट जो जा ॿ हक़ आहिनि, हिकिड़ो त उहो मुस्तहक़ ख़ैरात आहे, हिकु हुनजो हक़ु आहे त ख़ैर जेको करे थो उहो हक़दार आहे ऐं ख़ैर जो हक़ु आहे। ॿिए नंबर में तुंहिंजो माइट बि आहे, त उनजा ॿ हक़ थी पिया। उनखां पोइ अलाह ताला यतीमनि खे बयानु फरमायो, हालांकि यतीम जेको आहे सो वधीक मुस्तहक़ हूंदो आहे, मिसकीन वधीक मुस्तहक़ हूंदो आहे, पर अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उनखां माइटनि खे मुक़दम रखियाई। यानी जॾहिं बि ज़कात ॾियो या सदको ॾियो या ख़ैरात ॾियो त माइटनि मिटनि खे अॻु में मुक़दम रखो। जेकॾहिं तव्हांजो भाउ मुस्तहक़ ज़कात जो आहे, तव्हांजी भेण मुस्तहक़ ज़कात जी आहे, त अॻु में ॿियनि जे ॾियण खां बहितर आहे त पंहिंजे भाउ खे ऐं पंहिंजी भेण खे ज़कात ॾियो ऐं सदको बि अहिड़ी तरह सां। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद वमा तफ़अलू मिन ख़ैरिन, ऐं जेको तव्हां भलाई खां कयो था न, जेको नेकी जो कयो था, पर इन अल्लाह बिही अलीम, बेशक अलाह ताला उनखे ॼाणे थो त कहिड़ी शइ ऐं अलाह जी राह में तव्हां ख़र्चु कयो था, कहिड़ी नीयत सां कहिड़े इरादे सां तव्हां ख़र्चु कयो था। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात तव्हांजे नियतुनि तव्हांजे इरादनि जे मथां मालिक साईं जी नज़र आहे त ख़ैर त करे थो पियो, दुनिया ॾिसे थी पई दादा भलो कमु थो करे, वॾो हिकिड़ो सखी मर्द आहे, पर अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जी निगाह करम ॿारनि जी दिलनि जे मथां आहे त हीउ ख़ैर करे थो त कहिड़ी नियत ऐं कहिड़े इरादे सां थो करे। पर त वमा तफ़अलू मिन ख़ैर, जेको बि तव्हां ख़ैर जो कमु कयो था, भलाई जो कमु कयो था, नेकी जो कमु कयो था, भई इन अल्लाह बिही अलीम, अलाह ताला तव्हांजे उन ख़ैर खां भलाई खां अमलनि खां बाख़बर आहे। हदीस पाक में आहे, हदीस कुदसी आहे त इन अल्लाह ताला ला यंज़ुरु इला सबरिकुम व आमालिकुम वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम व निय्यातिकुम, अलाह ताला तव्हांजी सूरतुनि खे नथो ॾिसेव हे रंग जो कहिड़ो आहे, तव्हांजे अमलनि खे नथो ॾिसे, बल्कि अलाह जी नज़र करम तव्हांजे दिलनि जे मथां आहे, तव्हांजी नियतुनि जे मथां आहे। यानी मालूम थियो त अमल जो दारो मदार सॼो उन नियत जे मथां बीठो। तंहिं करे कॾहिं बि भलाई जो कमु कयो, अॻु में पंहिंजे दिलि खे संभालियो, पंहिंजे दिलि खे सही जॻह ते रखो ऐं पंहिंजे इरादनि ऐं पंहिंजी नियतुनि खे सही रखी करे पोइ जॾहिं तव्हां उहो अमल कंदव त नियत जे मुताबिक़ अलाह ताला हुनखे अजुर था फरमाए। पर जेकॾहिं नियत जेकॾहिं दुनिया जी आहे, दुनिया जी शोहरत आहे, दुनिया जो वसूल आहे, त हे मां भलाई जो कमु कयां मूंखे दुनिया जो हीउ फ़ाइदो थींदो, हीअ मां भलाई जो कमु कयां त दुनिया जे अंदरि मुंहिंजी हीअ ॻाल्हि बीहंदी, त पोइ उहो अमल दुनिया ताईं महदूदु रहंदो, अॻिते न वेंदो। पर जॾहिं माण्हू दिलि सां ऐं नेक नियती सां ख़ुदा ताला जी बारगाह जे अंदरि अजुर ऐं सवाब जी नियत रखी करे ऐं अलाह जी मख़लूक सां भलाई जी नियत रखी करे जॾहिं अमल करे थो पियो, त अलाह ताला जी ज़ाते बारगाह जे अंदरि उहो अमल बि अमल क़बूल आहे, अमल क़बूल आहे त उनजो अजुर दुनिया जे अंदरि बि आहे त आख़िरत में बि आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।